भत रधे दे पर चांवर कोने, सिरों ठाए ॾेखार पर मिट्टी कोने, जगह ठाए ॾेखार पर सिरों कोने, कपड़ो ठाए ॾेखार पर सुत कोने, ठाए त ख़बर पए तू तो मोहताज एक सामान जो। मिट्टी हुंदी तेरे सिरों ठाहींदे, सिरों हुंदी तेरे जगह ठाहींदे, काठ हुंदो तेरे कुर्सी ठाहींदे, काठ हुंदो तेरे खट ठाहींदे, काठ कोने कुर्सी ठाहे, काठ कोने खट ठाहे ॾेखार, कोन ठाहे सघंदे। तू माते जो मोहताज आहीं। साइंसदान अलादे छा चवनि असां कंप्यूटर ठाहियो आहे, असां खतरनाक मिसाइल ठाहिया आहिनि। इन्हनि साइंसदाननि खे चओ त तव्हां घणा टिट न ॾियो, हिकिड़ो मच्छर ठाहे ॾेखारियो जेको रब्बुल आलमीन ठाहियो आहे। मच्छर नंढो गीत आहे, राति जो असांखे फटींदो आहे। इन मच्छर जे मथे में 100 अखियूं आहिनि। खुर्द ॿिनी जे हुनखे लाखों दफ़ा वॾो कंदी आहे तॾहिं उहे अखियूं नज़र ईंदियूं आहिनि। साइंसदान खां पुछो त मच्छर जे मथे में जेके अखियूं आहिनि उनजो माप कहिड़ो आहे? ॿुधायो माप। जहाज तव्हां ठाहे छॾिया पर तव्हां मच्छर बि कोन ठाहे सघंदा। पहिरीं नंबर जी ॻाल्हि, इंसान कंहिं बि शइ जे ठाहिण वारे वक़्त में मादे जो मोहताज आहे, सामान जो। अल्लाह जी ज़ात मादे जी मोहताज कोन्हे, बग़ैर सामान जे रब शइ ठाहींदो आहे। ये मिट्टी आहे, ज़मीन आहे, मिट्टी छा मां ठही आहे? मिट्टी जो मादो ॿुधाए, मिट्टी छा मां ठही? अल्लाह जी ठाही आहे, छा मां ठाही? आसमान हेॾी सारी चादर आहे, ये स्टील है, लो है, चांदी है, फौलाद है, छामा ठाही आहे, जंहिंमें वेंडिंग कोन्हे, जंहिंमें जोड़ कोन्हे। आसमान छामा ठाहियो आहे? सिज रब छामा ठाहियो आहे? चंड छामा ठाहियो आहे? ॿुधायो न मादो। चंड जो मादो छा आहे? सिज जो मादो छा आहे? आसमान छामा ठाहियो आहे? ॿुधायो कहिड़ो मटेरियल हो? इज़ा अरादा शयअन अन यकुन लहू कुन फयकुन। फरमाई इंसान मादे जो तू मोहताज आहीं, बग़ैर मादे जे शइ जी तख़लीक़ करण वारो सिर्फ़ हिकु आहे जंहिंजो नालो रब्बुल आलमीन। ऐं ख़ालिक़ चइबो ई उनखे आहे जेको नओं नक्शो पेश करे। ओ वल्लाहुल ख़ालिक़ अल बारी अल मुसव्विर। ख़ालिक़ नओं नक्शो ॾींदड़। इंसान तो ठाहियां, अखियूं हुन में घणियूं हुजनि, पेर हुन जा घणा रखां, हथ हुन जा घणा ठाहियां, नक किथे फिट करियांसि, दंद किथे फिट करियांसि, आंडा ओजड़ियूं जिगर फिफड़ किथे फिट करियां, हड्ड गुड चमच गल किथे फिट करियां, कन किथे फिट करियां। तो जो नक्शो ईजाद करण वारो बि रब आहे। ख़ालिक़ उनखे चइबो आहे जेको नएं सिरे कंहिं शइ जो नक्शो पेश करे। अल्लाह जी ज़ात बग़ैर मादे जे यानी हर शइ खे पैदा कयो आहे। पाणी आहे, इन जो मादो छा आहे? साइंसदान चवनि था त 2 गैस आहिनि, हिकिड़ो ॿरंदड़ ॿियो ॿारींदड़। 2 गैस मिलंदा पाणी ठहंदो। वरी सवाल था करियो त गैस छा मां ठहियो आहे? वरी तो तोखे ब्रेक लॻंदो न, वरी तो तूं जवाब ॾींदे न। बाहि अलाह खे छा मां ठाही आहे? हवा छा मां ठाही आहे? सिज ऐं चंड छा मां ठहिया आहिनि? आदम अलैहिस्सलाम खां बि अॻे जो सिज आहे, किरोड़े साल थी आहिनि, हले पियो, उन साॻी रफ़्तार सां हले पियो। न सिज में पेट्रोल थो पवे, न डीज़ल थो पवे, न ऑयल थो पवे, न ग्रीस थो पवे, न हिन जी ट्यूनिंग थी थिए, न हिन जी इंजन थी ख़राब थिए। किरोड़े साल खां हले पियो। सिज पंहिंजे रूट ते आहे, चंड पंहिंजे रूट ते आहे, तारा पंहिंजे रूट ते, सयारा पंहिंजे रूट ते, बुर्ज पंहिंजे रूट ते, आसमाननि ते किरोड़नि अरबनि जी ट्रैफिक हले पई। जेके किरोड़े साल थी विया, इन आसमानी ट्रैफिक में किरोड़नि साल जे अंदरि को बि एक्सीडेंट कोन थियो आहे। मालूम थियो त इन आसमानी ट्रैफिक खे हलाइण वारो ड्राइवर एॾो होशियार कारीगर आहे जेका किरोड़े सालनि में अञा ताईं को बि एक्सीडेंट कोन थियो आहे। उन जे ड्राइविंग में अञा ताईं को बि फॉल्ट कोन नज़र आयो आहे। इन काइनात जे इन अज़ीम इन सयारनि खे हलाइण वारी ताक़त रब जी ज़ात में का बि कान्हे। इंसान
मादे जो मोहताज रब बगैर मादे जो शे ठाईंदो मादे जो मोहताज ना है। नंबर 2 इंसान जड़ी शे ठाई आ ओड़ी शे जो कारीगर ठाए वेंदो। ई गिलास एड़ो बियो गिलास कई ये टोपी है इन टोपी जड़ी दी टोपी ठई सके इन टेबल जड़ी दी टेबल ठई वेंदी इन कुर्सी जड़ी दी कुर्सी ठई वेंदी मोबाइल फोन जड़ी दी मोबाइल ठई वेंदी भत जड़ो बियो भत रजी वेंदो हलवे जड़ो बियो हलवो ठई वेंदो सिज जड़ो बियो सिज ठंदो। साइंसदानन के चो चाइना वाला बर्तानिया वाला अमेरिका वाला इसराइल वाला गॾिजी वॾियूं वॾियूं जबल ओज़ जॾहिं बैटरियूं ठाहियो पोइ उन में हाथी जहिड़ियूं थुलियूं वायरूं लॻायो पोइ दुनिया में हिकिड़ो ग्राउंड हथ कयो जंहिंमें अरबे खरबे बैटरियूं हुजनि पोइ उन्हनि सभिनी जूं वायरूं ॻंढे संडे हिकिड़ो सिज ठाहियो त राति जो हिन बिजली जी लोड शेडिंग मां बि जान छुटे नंढो सोलर मां बि जान छुटे ॾींहं जो ही सिज हले त राति जो वरी आह वारो सिज हले जेको दुनिया के रोशन करे। ॾियो ज़ोर करियो कोशिश भला सिज जहिड़ो सिज ठाहे ॾेखारियो चंड जहिड़ो चंड ठाहे ॾेखारियो न ठहंदो। मिट्टी जी हिकिड़ी मुठ भरे साइंसदाननि खे चैलेंज करियो त हिकिड़ी मुठ मिट्टी जी ठाहे ॾेखारियो जंहिंमें उहे ख़ासियतूं हुजनि जेके रब जे ज़ात मिट्टी में रखियूं आहिनि। साइंसदान हिकिड़ो ख़बर जो पल नथा ठाहे सघनि एक मच्छर नथा ठाहे सघनि एक जरासीम नथा ठाहे सघनि। अल्लाह जे पैदा कयल शइ जहिड़ो मिसल नामुमकिन आहे मुहाल आहे। रब जहिड़ी शइ ठाही आहे ओड़ी कोन ठहंदी। तो हवाई जहाज ठाहियो इंडिया हवाई जहाज ठाहे वियो ईरान हवाई जहाज ठाहे वियो जापान हवाई जहाज ठाहे वियो तो एटम ठाहियो जापान वारा एटम ठाहे विया तो कंप्यूटर ठाहियो जापान वारा कंप्यूटर ठाहे विया तो जे ईजाद कयल शयुनि जे मुक़ाबले में ॿियूं शयूं मार्केट में ठही सघनि थियूं पर रब जी ज़ात जेके शयूं ठाहियूं ओड़ी शइ दुनिया नथी ठाहे सघे। न आसमान ठाहे सघंदी न ज़मीन ठहंदी न मींहुं वसाए सघंदा न ककर ठाहे सघंदा न चंड ठाहे सघंदा न मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो इंसान ठाहे सघंदा। नारे तकबीर नारे तकबीर शाने बारी ताला नारे तकबीर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला हुस्न जो अद कराए दुनिया के ॾिनो अद ॾिनई यूसुफ नबी पूरी दुनिया जो हुस्न जो अद यूसुफ नबी खणी हो बाकी जो अद बचो उन मां माकुड़ी जी अख जेतिरो ज़रो ईसे के माकुड़ी जी अख जेतिरो ज़रो मुफ्ती अहमद अली के माकुड़ी जी अख जेतिरो ज़रो अब्दुल कादिर हुसैन के माकुड़ी जी अख जेतिरो ज़रो साईं रहमान के ज़रो ज़रो माकुड़ी जी अख जेतिरो अल्लाह साईं विराए दुनिया में ॾिनो बाकी सॼो अध यूसुफ नबी खणी हो। हाणे असांखे मिलियो आहे माकुड़ी जी अख जेतिरो हुस्न उन मंझि में वरी असां जेसी मेकअप न करियूं तेसी असांजी माई बि असांखे कोन निहारींदी। सवार न ठाहियूं मुछूं ठाहियूं बुर्श करियूं ॾंदण करियूं जूते पादर जहिड़ा साबुण खणी वरी वेंचूं पोइ तड़ करियूं पोइ वरी पाउडर बगलनि खे हणूं पोइ सॼे बुत जी पोची करियूं चुन हणूं पोइ वरी स्प्रे पाटी पोइ अतर अंबीर पोइ तेल फुलियल पोइ कंगा पोइ फणियूं पोइ चिलकियो चमकियो रुलियो पिलियो बनी तां पुछण मां गजरनि मां बाज़ारनि मां धका खायो शाम जो मुठो अचो त बूथ वरियो फिटो पियो सुबुह मां वरी नैसर नई महिनत वरी कलर जो डॿो वरी साबुण वरी ज़री हुस्न जी मिली आहे जिते ये दुनिया छिटी थी पई आहे। लैला मजनू उमर मारूई सुसुई पुलू ये दास्तान सजा इश्क जा ज़री हुस्न जी मिली आहे। करो बोलो ज़री हुस्न जी मिली आहे जिते दुनिया छिटी थी पई माण्हू इश्क में अंधा कपड़ विकणी मंजू विकणी सभु ॾेई छॾूं इन मां अंदाज़ो लॻाए त यूसुफ नबी जो हुस्न कहिड़ो हूंदो जे हिन ज़री हुस्न ते एॾा दास्तान आहिनि। इमरान खान जॾहिं बि जलसो कंदो आहे रुगो माई
6000 मर्द तो 40,000 में दी ठगड़े धर्म में 40,000 माई सबन के पीटीआई की टोपी पे सब चल की चमकी 2 पीस 3 पीस 4 पीस 5 पीस मन हम कबूल पाना मन हम कबूल पाना मन हम कबूल पाना ही भाई फिरनी हु हरामी कोड़ो 150 सालन जो खक फिर उन्हें यौधन के व्यानी उन्हें लड़ाई कर नहीं और ये रहम खान व्यानी भाई उन्हें लड़ाई कर नहीं भरी हुई वो वरी ये बुशरा व्यानी या वरी ने भागी मोह बंदी बोले कपड़ों जो जड़ी कर बात आन वरी ने की बहन के पे सुंगे की सान पादो गांव के सुंगी दो जरी हुस्न जाने देखा दुनिया अंधिया यूसुफ नबी जो हुस्न करो औरत ने हाथ देवदा पर जेको हुस्न रब बनाए अद दुनिया के नो अद यूसुफ नबी के ने यो हुस्न अलग है मोहम्मद मुस्तफा के जो हुस्न मिलियो है उनमें न यूसुफ नबी भाई वाले न दुनिया जो जो इंसान भाई वाले अल्लाह जी जान ने कुरान ठायो है इन कुरान जड़ो के कुरान ठाए करे अल्लाह ताला चैलेंज कयो काफरन के कुरान जड़ो कुरान ठायो विड़ी पिया भेड़ा पिया जंगियो थियो पर कुरान जड़ो कुरान न ठाए सके ए आज पूरी दुनिया का काफर यहूदी इस्राइल अमेरिका फ्रांस जर्मन बर्तानिया सब सुंदा मौलवी के मारे मदरसा बंद करो इन्हें करो हुआ करो कुरान जो मुकाबलो न था करे सकन कुरान जो कुरान न था ठाए सकन जो तो कुरान अल्लाह की सिफत है रब की सिफत जड़ी सिफत के ठाए न सके या भले जोर दी या तो कई हिला हलो पर कुरान जो मुकाबलो न था करे सकन जो तो कुरान अल्लाह की सिफत है रब मंजान को हियर मुझी मर्जी केड़ी आऊं छातो चाहिए मुझी चॉइस केड़ी अवाय खबर कोन होगी जने आऊं गालाई तो खबर को अदा एरो के चाहे तो प्यारो वो हमें खबर पे न बोली के पेटे सुन चाहे तो अदा हम हलवो तो यार या नंद कोने में के नरम शे दियो आऊं गालाई तो करे ता खबर कोने ने के छातो खपे रब जी मर्जी केड़ी रब छतो चाहे रब असन के छो पैदा कयो छजे ला जान जोड़िया रब जी अंदर जी मर्जी केड़ी वो बानन के की खबर पवे इंजे के रब गालायो रब जे की गालायो उन जो नालो कुरान है जो किताबी शक्ल में असन जो मौजूद है यो रब जी अंदर में निकरी तमा जी हाथ में पहुंचो है जे जो कुरान में आता उन जो रब जी अंदर में आता वो मजबूत तरीन शय में आता इन करे कुरान जो मुकाबलो कौन करे सकदा कुरान जो कुरान थई लोनो तकीर जेडी तकीर थई रहंदी मोली ईसा तो चल कई ओ या बियो मोल दस कराई वो न का मारे अब्दुर्रहमान गजल चयो आयो कोया हाथ दस कराई वो न के मारे गजलन जो मुकाबलो किरात जो मुकाबलो तकीर जो मुकाबलो सहाफत जो मुकाबलो मलाक मल जो मुकाबलो दौड़ जो मुकाबलो अल्लाह खाजा खाजा मुकाबला करती पर कुरान जो मुकाबलो कोन दीनो बुझी गयो ए गजलाई बैठा दी जाए ये मुकाबलो करना है एकड़ो गजल चोंदो बियो चोंदो पोटो चोंदो अरे दसिया सकसंबर आहे सीनो अलास कसा सकसांबरल आहे सीनो ओडसा आणे जुहाणे मामदीनो जमू जो मु गजल कोन चे सकसांबरल आहे सीनो अलास कसा मरल आहे सीनू ओडसा आणे जुहाणे मामदीनू जो
जोगी हणी दे तुंडारो अला सामी जोगी हणी नकल का मुकाबलो बची हाँ हुन चयो जोगी हणी दे तुंडारो अला सामी हणी दे तुंडारो ओ मुझो कांगल आहे कुर्बवारो दस वरी हिन करे कसंभरल आहे सीनू मुकाबलो करते हर शय में मुकाबला करती पर कुरान सा के मुकाबलो करे क़यामत तक कुरान सा मुकाबलो न थियो न थींदो कुरान सा मुकाबलो परवेज कयो परवेज मुशर्रफ ही मुको दिखाई दो मैं वर्दी नहीं उतारूंगा साईं कासिम साहब फरमाए तो तू वर्दी की कोन लाई दे लाहीदाई मुल्ला तो दी वर्दी छो त थड़ मुल्ला दी दे मुल्ला वर्दी छके लाई तू के हिन भैया कयो वरी आयो नवाज शरीफ हिन जो मदरसा तो बंद करया वे जो बर्तानिया में आए वरी ही बांदर आयो ते तो मदरसा बंद करो मदरसा जो निजाम तालीम बदली करो कोर्स बदलायो कुरान हदीस न पढ़ायो कितने मिनट दिसमिस मदरसा में जगह पढ़ी निकले सो मैट्रिक पास हो जाए इंटर पास हो जाए असी चमता कॉलेज ने यूनिवर्सिटी में जगह पढ़ी निकले तो वो कुरान जो हाफिज हो जाए तो आलम तवा कॉलेज में कुरान हदीस के साल आयो छो तवा कॉलेज में यूनिवर्सिटी में न कुरान ता पढ़ायो न हदीस ता पढ़ायो जे तवा न ता पढ़ायो असी तवा जे पेदा लोग करायो तो तवा वाली बोली कुरान के छदे सगरी तवा वाली बोली नारे तकबीर शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम शान कुरान हजरत मौलाना मोहम्मद ईसा सम्मू साहब नारे तकबीर जय जमाने में कुरान शरीफ सऊदी अरब में नाज़िल हुआ सऊदी अरब में कुरान आयो उन वक्त में सऊदी अरब की पोजीशन छा है सऊदी अरब में मानन की आदमशुमारी बिल्कुल घटा मानू थोराई जागुलो हलाई को है हैदराबाद मुल्का मानू थोरा नंबर 2 जब कुरान आयो उन वक्त में जेके सऊदी अरब में मानू हुआ से सब जाहिल वो वल्लजी बैस फिल उम्मी कौम नंबर 6 सऊदी अरब के मानन में एक को बदिया इत्तेफाक कोन हो कबायली घेरा हुआ एक बेजा दुश्मन हुआ नंबर 4 सऊदी अरब के मानन में ज़राअत कोन हुई मुल्क गैर ज़रई मुल्क हो ज़रई पैदावार कोन हुई सऊदी अरब में न चावल थी न कणक थी न जव न मटर न मूली न गोभी न सूप न केला न डालू न अंगूर न चक्कू ज़रई पैदावार छुप कोने का जय जमाने में कुरान आयो उन जमाने सऊदी अरब का मानू हुनरमंद को कौन हुआ हुनर को कौन से जाता हूँ कपड़ों को 12 थे अन्न को 12 थे कणक को 12 शाम में व्यापार करना हुआ यमन में व्यापार करना हुआ हुनर को मतलब काने फैक्ट्रियों को कोने सन्नत को कोने मर्दनियात को कोने पेट्रोल का कुआं को कोने सोने चांदी जो खानू को कोने उन जमाने में ही कुरान आयो हो जेके मानू हुआ से थोड़ा जाहिल पान में इत्तेफाक बदी न ज़रई पैदावार मदनियात कोने हुनर को कोने सियासी इक़्तिदार के लाए सियासी इक़्तिदार हासिल करने के लाए आदमशुमारी घणी हुजे सियासी इक़्तिदार हासिल करने ला तालीम खपे सियासी इक़्तिदार हासिल करने ला इत्तेफाक एको खपे सियासी इक़्तिदार के हासिल करने ला हुनरमंदी हुजे सन्नत फैक्ट्री हुजन सियासी इक़्तिदार के हासिल करने जे ला मदनियात हुजे ज़रई पैदावार हुजे ज़ाहिरी असबाब को न हुआ पर ये अरब जा बदू या जाहिल कौम
जने तलवार खणी बाहर निकती तने सऊदी अरब ते कब्जो पर इराक फतह को मिस्र फतह को शाम फतह को ईरान फतह को रोम फतह को अध दुनिया ते मोहम्मद मुस्तफा जा सहाबा छाए जी गया हुक्मरान थी गया सवाल यो तो पैदा थिए तो ज़ाहिरी असबाब उन वटि कोन हुआ ओ दुनिया जे मथा उन्हनि हुकूमत कीअं कई कहिड़ी उन्हनि वटि ताक़त हुई जे ताक़त जे बुनियाद ते मोहम्मद मुस्तफा जे सहाबा दुनिया जे मथा हुकूमत कई आहे तो उनजो जवाब सिर्फ इहो आहे त मोहम्मद जे सहाबा वटि ॿी का बि शइ कान हुई अल्लाह जे कुरान वाली ताकत हुई जॾहिं हुन कुरान खणी मैदान ते लथा तो दुनिया खे फतह कंदे विया मुल्कनि ते छाइजी विया हिननि वटि रूहानी ताकत कुरान वाली हुई जिन वटि बि कुरान हूंदो उहे दुनिया ते ग़ालिब रहंदा जॾहिं असां तव्हां कुरान मां हथ कढंदासीं त मग़लूब थी वेंदासीं धारियां असांखे कुटींदा अॼु बि तव्हां असांजो उरूज जेकॾहिं चाहियो था त हिन सरज़मीन ते अल्लाह जे कानून अचे तो पोइ यारी कुरान सां रखणी पवंदी पोइ कुरान जो साथ ॾियणो पवंदो पोइ कुरान वारनि सां बाह ॿेली थी हलणो पवंदो इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे कोन्हे जो हिन सरज़मीन ते अल्लाह जे निज़ाम वारो कानून कुरान वारो नाफ़िज़ थी सघे नारा तकबीर नारा तकबीर जमीयत उलमाए इस्लाम जमीयत उलमाए इस्लाम शान कुरान मानो जने मरण वारो वेजो थींदो न को न यासीन पढ़ी अला वर साहब वठी जो यासीन पढ़े हाने हींअर इमरान खान जो बाजू छड़ियो पड़े यो सेनेट में वो चूंडजी विया वो ईडीएम वारा हाने सेनेट वारो इतारो सजो तो वञे हाने तो छड़ियो पियो हाने इनखे को हिकड़ी यासीन खपे इंशाअल्लाह इन यासीन करण जे लाइ मार्च में हलंदासीं ऐं यासीन पढ़ंदासीं ऐं हिन सूर जो जनाज़ो कढंदासीं तो इंशाअल्लाह ॿुधी छॾियो जिहाद हिकिड़ो अहिड़ो अमल अथव जंहिंमें 5 मिंटनि में जन्नत तयार 60 साल नमाज़ पढ़ो 80 साल नमाज़ पढ़ो अलाए ख़बर न क़बूल पई अलाए कोन पई मैदान ओहद ते हिकिड़ो काफ़िर हली आयो या रसूल अल्लाह मुसलमान थियां थो मुंहिंजो ईमान क़बूल आहे पाण फरमायो हा कलमो पढ़ायो मुसलमान थियो किसी हाणे आऊं छा करियां पाण फरमायो काफ़िरनि सां जिहाद कर तलवार खणी वरी डेरो शुरू करे नहीं 5 मिनट अॻु में काफ़िर हो मुसलमान सां बि विढ़ियो 5 मिंटनि खां पोइ मुसलमान थी वरी काफ़िरनि सां बि विढ़े मारिजी वियो जॾहिं पछाड़ी में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीदनि जा लाश गॾु कया तॾहिं हिन हमरा जो लाश पियो हो अल्लाह जे रसूल साहब खे फरमायो त हिनखे बि खणी शहीदनि सां गॾु रखो आऊं मोहम्मद नबूवत वारे अखरनि सां पियो ॾिसां त हीअ हमरा बि जन्नत में पियो वञे नारा तकबीर नारा तकबीर शान सहाबा सबीरुना तरीकुना नारा तकबीर यो सहाबियों ने हिकड़ी आई न कोन सिखी हिकड़ी नमाज कान पढ़ी हिकड़ो रोज़ो कान रखे उता कलमो पढ़ी तलवार खई जिहाद कई जन्नत जी टिकट मोहम्मद पंहिंजे ज़बान सां पढ़ी छॾी इहा जिहाद जो नारो लगो जिहाद जो नारो लगो इस्लामाबाद रवानगी थी एक कादियानी हुकूमत जेका कायम थी आहे बंदूक जे ज़ोर ते इन जो तस्तो हूंदो कंदासीं फर्ज़ आहे असांजे मथां हाणे त 22 करोड़ मुसलमान जे मथां कादियानी की हुकुमरान थी विया तव्हां छो सुता पिया हींअर फर्ज़ आहे असांजे मथां ज़ालिमनि जो साथ ॾेई कादियानी कुतनि जो तस्तो हूंदो कयो वरी साहब तव्हां कादियानी जे पोयां कान पारा खणी जे पियो ॿिया बि त काफ़िर हलनि पिया वाणिया कोली भील में तव्हांजे हिन ॻोठ में तव्हांजे ॻोठ में कुता आहिनि तव्हांजे ॻोठनि में कुता आहिनि पोइ कुतनि खे तव्हां मारियो बंदूक खणी कुतनि खे डोड़ायो भले ॿारनि पर जेकॾहिं कुतो छितो थी पवे त छितो जे थी पवे त डोड़ाए मारंदो यो यो वारो करोड़े छितो काफ़िर खोड़ पे हालत वञी मरण असांजो अचे नथो वञे पर ही बांदर भोलड़ो छितो थी पियो आहे छितो
इन छिते के गोले मारणो आ हां जिहाद जो जने सब थींदो न वो उज़रा ऐं बहाना ईंदा हलो इस्लामाबाद साईं कणकल जा लाबारा कणकुड़ तैयार न बच्चन जी रोज़ी आहे साईं हा ऐं खजूर माशाअल्लाह पटाड़े जो टाइम आ बहाना कई आखिर पर साल जा भक्कन बच्चन जा भक्कन दुबई में नौकरी थी मिले 20 माण्हू खपन कंपनी में 5 लाख रियाल पगार मिलंदो ऑटोमोटिव हवाई जहाज की टिकट फ्री मेडिकल भी फ्री मानी भी मुफ्त में खाराईंदा कंपनी वाला 5 लाख रियाल पगार मिलंदो कंपनी में 20 जाइयो खाली न 20 माण्हू था खपन जेके दौड़ो तो जो पंहिंजो नालो लिखाए मो ऐलान वीए जो कयो 200 उथी भी रहा आई मुझे पुट है आई मेहरबानी करे मुझे पुट करो कर रहा 200 माण्हू तैयार थिया दुबई जे ला पर कंपनी वाला चवन था तो 2 साल उते रहणो पवंदो 2 साल का पोइ ॻोठी ईंदे हलींदो हा हलंदो वो 2 साल जो दुबई में रहंदे त पोइ साल परवा कोने आपा पोया वेठो वो 2 साल जे दुबई में रहंदे त पोइ बचा अल्लाह के हवाले 5 लाख रियाल जा पगार ॿुधई त ज़ाल वाला जा बच्चा वाला जा हवाले हलियो तो वनी पर जे जिहाद जन्नत थी मिले हल जिहाद ते निकर हाल मंजे सदे त बच्चा वो ज़ाल जो हकीवा तो 24 कलाक कोले दे रखो को घुमाओ ये न ए बहाना न करो बुद्धि जजो मुर्स मानू हुआ जो गाल सच्ची करे दिल में मुनाफिकत न रखे हुआ मुर्स मानू गाल कजा सच्ची जे करे 26 मार्च ते कायदे मिलत इस्लामिया इन काजरी हुकूमत जे तख्ते के उंदे करला पाकिस्तान जे खैरतमंद ईमानदार मुसलमानन के जिहाद जो सद दई इस्लामाबाद में गड थियण जो हुकुम कयो त केड़ा केड़ा माण्हू आहिनि जेके उथंदा जेके मैदान में हाज़िर नारे तकबीर लब्बैक 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 नारे तकबीर व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ये हुआ हजरत मौलाना